मुफ्ती साहब, ज़मज़म शरीफ़ इंतहाई बरकत ऐं फ़ज़ीलत रखंदड़ पाणी आहे। इन जे मुतालिक़ अहादीस मुबारका में काफ़ी बयानु कयलु हुजे ऐं इन जी दुआ छा आहे ऐं इन जे पीअण जो सुन्नत तरीक़ो छा आहे, उहो उन जे मुतालिक़ कुझु इरशाद फ़रमायो। सभ खां वधीक त फ़ज़ीलत वारो पाणी उहो पाणी आहे जेको पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आङुरनि मां जारी थियो। ऐं दुनिया जे अंदरि सभ मां वधीक फ़ज़ीलत वारो पाणी उन खां पोइ ज़मज़म शरीफ़ जो पाणी आहे। ज़मज़म शरीफ़ जे पाणी जी तारीख़ तक़रीबन हर मुसलमान खे ख़बर आहे त जॾहिं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम नंढो हुयो ऐं उन्हनि खे उञ लॻी ऐं उन्हनि जी वालिदा हज़रत हाजिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन जी पाणी जी ॻोल्हाए में निकितियूं, तॾहिं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम पंहिंजे पेरनि मुबारक खे लोॾायो, हरकत ॾिनी, रगड़ ॾिनी त उन मां जेको चश्मो जारी थियो उन खे ज़मज़म जो चश्मो चइबो आहे। उहो असुल बुनियादी तौरु हिकिड़ो खूह हुयो जिथां पाणी जारी थींदो, हाणे उन खे बिल्कुलु लिकाए छॾियो अथनि। बहरहाल उतां जेको आहे वॾी मिक़दार में पाणी जारी थींदो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल तमामु घणनि मुसलमाननि खे मिलंदो आहे, न सिर्फ़ु अरब शरीफ़ में बल्कि उहो पाणी ॿाहिरि जेको आहे ॿियनि मुल्कनि जे अंदरि एक्सपोर्ट बि जेको आहे उहो थींदो आहे। ज़मज़म शरीफ़ जे पाणी जूं फ़ज़ीलतूं अहादीस मुबारका में तमामु घणियूं आयूं आहिनि। हदीस शरीफ़ में आहे, हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फ़रमाइनि था जो पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, ख़ैरु माइन अला वजहिल अर्दी माउ ज़मज़म फ़ीही तआमु मिन अत्तुअमी व शिफ़ाउ मिन अस्सक़म। यानी तमामु पाणियुनि में बहितरीनु पाणी जेके ज़मीन ते पाणी मौजूदु आहिनि ज़मज़म जो पाणी आहे। इन में ग़िज़ाइयत बि आहे ऐं इन में हर बीमारी खां शिफ़ा बि आहे। सो ज़मज़म शरीफ़ जूं तमामु घणियूं ॿियूं बि फ़ज़ीलतूं आहिनि, जीअं रिवायतुनि में या त मुनाफ़िक़ ऐं मुसलमान जे विच में इहो ई फ़र्क़ु आहे जो मुनाफ़िक़ ज़मज़म खे कॾहिं बि पेट भरे न पीअंदो। इन लाइ ज़मज़म शरीफ़ जॾहिं बि पीजे त पेट भरे पीजे, एतिरो पीजे जो माण्हू बसि हाणे चए त हाणे मुंहिंजे पेट में गुंजाइश न हूंदी, वधि में वधि पीअणु घुरिजे। ईअं ई हिकु रिवायत में जंहिंजो मफ़हूम आहे त ज़मज़म उन मुराद जे लाइ जंहिं मुराद सां इंसानु उन खे पीतो। सो जॾहिं ज़मज़म पीतो वञे त उन वक़्तु जेकी बि दुआ कई वञे अल्लाह तबारक ताला जी बारगाह में उहा दुआ ज़रूर बि ज़रूर क़बूल थींदी आहे। ज़मज़म शरीफ़ पीअण जो सुन्नत तरीक़ो इहो आहे जो जॾहिं ज़मज़म शरीफ़ निज मिले या उन जी अक्सरियत हुजे, उन में ॿिए कंहिं पाणी जी मिलावट न हुजे या आहे पर थोरे मिक़दार में आहे, निज ज़मज़म आहे या घणो ज़मज़म शरीफ़ आहे, त उन जो सुन्नत तरीक़ो इहो आहे जो उन खे बीही पीअणो आहे। जीअं त रिवायत में मौजूदु आहे त हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था जो मूं हिकु भेरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में ज़मज़म शरीफ़ पेश कयो त पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन खे बीही करे पीतो। सो इन लाइ सुन्नत इहो आहे जो ज़मज़म शरीफ़ जो पाणी बीही पीबो ऐं काबे शरीफ़ ॾे जेको आहे मुंहुं कबो। अगरि माण्हू काबतुल्लाह जे हरम शरीफ़ में मौजूदु आहे, काबो शरीफ़ नज़र अची रहियो आहे, त पोइ सुन्नत इहो आहे जो उहो पाणी पीअण दौरान काबे शरीफ़ ॾे नज़र कंदो, उन जी निगाह उन जी नज़र काबे शरीफ़ ॾे हूंदी। बाक़ी अगरि हरम में मौजूदु न आहे, मके शरीफ़ में काथे होटल ते मौजूदु आहे या कंहिं ॿिए हंधि आहे ऐं उहो पाणी पीए थो, त पोइ इन में सुन्नत इहो आहे जो काबे शरीफ़ ॾे मुंहुं करे इन पाणी खे पीजे ऐं इन पाणी खे बि सुन्नत तरीक़े मुताबिक़ 3 साहिनि में पीबो। घणा माण्हू चवंदा आहिनि त इन खे जेको आहे पीअंदासीं हिकु साही में, ईअं न आहे, इहो बि सुन्नत मुताबिक़ 3 साहिनि में पीबो। मथो ढके करे इन पाणी खे पीअणो आहे। जॾहिं पाणी जी शुरूआति करणी आहे त बिस्मिल्लाह शरीफ़ पढ़णी आहे ऐं जॾहिं 3 साहियूं भरे करे पाणी पीअणो आहे, 3 साहियूं करे त पोइ जॾहिं इख़्तिताम करिणो आहे, ख़तमु कबो पाणी खे, त पोइ अल्हम्दुलिल्लाह पढ़णी आहे। ऐं इन सां गॾोगॾु सुन्नत तरीक़ो इहो आहे जो जॾहिं ज़मज़म शरीफ़ पी छॾियो त उन खां पोइ हिननि लफ़्ज़नि सां दुआ कजे। इन में जामे लफ़्ज़ आहिनि, इन में हर तरह जी दुआ अची वई। अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुक इल्मन नाफ़िआ व रिज़्क़न वासिआ व शिफ़ा मिन कुल्लि दा। ए अल्लाह, मां
तोखां सुवाल कयां थो इल्मन नाफ़िया, नाफ़े इल्म जो, व रिज़्क़न वासिया, वसी घणे रिज़्क़ जो, व शिफ़ा मिन कुल्लि दा, ऐं हर बीमारी खां शिफ़ा खां जो, हर बीमारी खां बचण जो। इहा दुआ पढ़णी आहे ऐं इहो इन जो जेको आहे सुन्नत तरीक़ो आहे। इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फ़तावा रज़विया शरीफ़ में फ़रमायो, जंहिंजो मफ़हूम आहे त ज़मज़म शरीफ़ खे माण्हू मुख़्तलिफ़ नियतुनि सां पीए। कॾहिं वालिदैन जी बीमारी खां शिफ़ा जी नियत सां पीए, कॾहिं पंहिंजी मुराद पूरी थियण जी नियत सां पीए, कॾहिं पंहिंजे कम पूरे थियण जी नियत सां पीए। छो त अव्हां जे साम्हूं मूं रिवायत बयानु कई जंहिंजो मफ़हूम आहे त ज़मज़म उन मुराद जे लाइ आहे जंहिं मुराद सां इंसान उन खे पीतो। इन लाइ ज़मज़म शरीफ़ जॾहिं बि पीजे त का न का दिलि में मुराद हुजे, ऐं ज़मज़म शरीफ़ पीअण खां पोइ दुआ जी क़बूलियत जो वक़्तु हूंदो आहे। इन लाइ जेकी तव्हांजी मुराद आहे उन मुराद सां ज़मज़म शरीफ़ खे पीजे ऐं पेट भरे पीजे जेतिरो थी सघे। ख़ासि तौर ते हाजी सगोरा जेके अरब शरीफ़, मके शरीफ़ वियल हूंदा आहिनि, मदीने शरीफ़, मस्जिद नबवी में बि अल्हम्दुलिल्लाह मस्जिद शरीफ़ में ज़मज़म शरीफ़ मौजूदु हूंदो आहे, त उते त इंसान खे ज़हन ठाहिणु घुरिजे जो मां इन खां अलावा को ॿियो पाणी पीअंदुसि ई न, रुॻो ज़मज़म शरीफ़ ई पीअंदुसि। अल्लाह तबारक व तआला असांखे खोड़ सारो तमामु घणो ज़मज़म शरीफ़ पीअण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।